हिकिड़ो वॾो वापारी हुयो ऐं उहो बीमार थी पियो। जॾहिं मरण जे वेझो आयो त हुन विक्ट्रीअ जो निशान ॾेखारियो, ॿिनि उंगलियुनि जो निशान ॾेखारियो ऐं मरी वियो। उनजो जेको पुटु हुयो उहो बि वॾो वापारी हुयो, उहो उन जी विक्ट्रीअ जो निशान सम्झी न सघियो। हुन इहो सोचियो शायदि इन विक्ट्रीअ जे निशान में, इन ॿिनि उंगलियुनि जे निशान में को वॾो राज़ हुयो जेको हिन जे पीउ हिन खे ॿुधाइण थी चाहियो। उन जे पुट वापारीअ डॉक्टर सां सलाह कई। डॉक्टर चयो त को मसइलो ई कोन्हे, मां हिन खे 10 लखनि जी हिकिड़ी इंजेक्शन थो ॾियां ऐं उहो 10 सेकंडनि जे लाइ ज़िंदा थींदो। तव्हां अगरि चाहियो त हुन खां उहो राज़ पुछी सघो था। डॉक्टर उन वापारीअ खे 10 लखनि जी इंजेक्शन हई, उहो वापारी 10 सेकंडनि जे लाइ ज़िंदा थियो। उन जे पुट पंहिंजे पीउ खां पुछियो त बाबा जेको तव्हां विक्ट्रीअ जो निशान ॾेखारियो, ॿिनि उंगलियुनि जो निशान ॾेखारियो, इन में छा राज़ आहे? उन वापारीअ पंहिंजे पुट खे ॿुधायो त फलाणे तेल जे वापारी ॾे मुंहिंजा 2 करोड़ रुपया आहिनि, पैसा उधारा जेके वठी वियो हुयो, उहे उन खां वठी छॾिजो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो हुयो। ईअं चई वरी गुज़ारे वियो। उते ई उन ॻोठ जो हिकिड़ो पाड़ेसरी बीठो हुयो जंहिं इहो सभु कुझु ॾिठो पिए। 6 महीननि खां पोइ उन पाड़ेसरीअ जो पीउ बि विक्ट्री जो निशान ॾेखारे गुज़ारे वियो। उन पाड़ेसरीअ बि सोचियो शायदि इन विक्ट्रीअ जे निशान में को वॾो राज़ हुयो। उन करे हिन पंहिंजे घरवारीअ जूं चूड़ियूं, पंहिंजे घर जी जेको बि अलाह ताला हुयो हुन जा वरी कुझु कर्ज़ु खणी ऐं डॉक्टर खे घुराए 10 लखनि जी उन खे इंजेक्शन हणाई ऐं 10 सेकंडनि जे लाइ ज़िंदा करायो। हाणे उन पाड़ेसरी जेको हुयो जंहिंजो पीउ गुज़ारियो, उन पंहिंजे पीउ खां पुछियो त तव्हां जेको विक्ट्रीअ जो निशान ॾेखारियो, इन जो छा मतिलबु हुयो, इन में कहिड़ो ख़ासि राज़ आहे? उन 10 सेकंडनि जे लाइ ज़िंदा थियल पीउ ॿुधायसि त ज़ालिमो, मरां त उअं ई थो, मां इहो पियो चयो त सिगरेट पियारियो, सिगरेट।